ख़ालिद के छा सबब आहिनि तो हिन वक़्त ताईं जेकी जांच जी रिपोर्ट आहे उहा बि साम्हूं न अची सघी आहे ऐं पेंटिंग्स बि हिन वक़्त ताईं उनखे न आहिनि मिली सघियूं? बिल्कुलु महिरबानी सनावला, जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो त पाण वटि इहा शइ हाईलाइट थी सफ़ी सूमरो जो जेको केस धरती टीवी हाईलाइट कयो। उनखां पोइ जेको सोशल मीडिया ते शयूं वायरल थियूं, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे आर्टिस्टनि तरफ़ां हिन शइ खे हाईलाइट करण जी कोशिशि कई वई। बिल्कुलु जीअं धरती टीवी ते आनियर इहा शइ थी वई त उनखां पोइ जेको आहे सोशल मीडिया जो बि हिकिड़ो वॾो पावर साम्हूं आयो। उनखां पोइ जेको आहे सूबाई वज़ीर सकाफ़त खाते जे सैयद ज़ुल्फ़िकार शाह तरफ़ां नोटिस वरितो वियो जे लाइ 2 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंमें DG कल्चर आहिनि, मुनवर मैसर साहब बि उन कमेटी जा मेंबर आहिनि। 7 ॾींहंनि में जेका आहे कमेटी रिपोर्ट ॾींदी सूबाई वज़ीर खे। पाण ॻाल्हि कयूं हिन शइ खे जहिड़ी रीति कवर कयोसीं, उते फेरियर हाल में जेके तस्वीरूं पेंटिंग्स जेका आहे सैफ़ी सूमरे जी उहे मौजूदु आहिनि। असांजी राब्तो कयोसीं फेरियर हाल जेके क्यूरेटर्स आहिनि सलीम साहब, उन्हनि सां बि असां मौक़ुफ़ वरितोसीं और उन्हनि जो जेको मौक़ुफ़ साम्हूं अचे पियो त उहे चवनि पिया त हीअ असां वटि पेंटिंग्स 2017 खां पयूं आहिनि, त मालिक तरफ़ां राब्तो न कयो वियो आहे। जॾहिं त सैफ़ी सूमरो जेको आर्टिस्ट आहे नौजवान, उन्हनि तरफ़ां इहो बि ॿुधायो वियो त वक़्तनि बवक़्तु 1 महीने बाद उन्हनि राब्तो कयो, जंहिंखां पोइ वरी अगेन 1 महीने बाद राब्तो कयो त को इन्हनि खे ख़ातिर ख़्वाह रिस्पॉन्स न पियो मिले। तंहिं बाद हुननि पेंटिंग्स तां ॼण आसरो लाहे छॾियो। 7 अरसे बाद वरी उन्हनि सोशल मीडिया पाण वटि इहा शइ आई, केस आयो, पाण हाईलाइट कयोसीं त उहे साॻी 7 सालनि बाद फेरियर हाल में मिली वियूं आहिनि। हाणे इहा इंतिज़ामिया इन शइ जो नोटिस वरितो आहे। हाणे फेरियर हाल में उते अमलो जेको आहे KMC जो डेप्यूट थियल आहे। KMC जो अमलो आहे। बिल्डिंग त जेका आहे हिन में हेरिटेज डिपार्टमेंट में अचे थी, जंहिंजा मेंबर आहिनि अब्दुल फताह शेख साहब आहिनि, कमेटी आहे 2 रुकनी। इन शइ जो हाणे ई हल जेको आहे इहो ई आहे, 2 रुकनी कमेटी जेका आहे उहा फ़ैसिलो ॾींदी, रिपोर्ट जेका आहे सूबाई वज़ीर ॾांहुं माणी वेंदी, उनखां पोइ जेको आहे एक्शन थी सघे थो। न हाणे मसइलो हिते इहो अचे थो त इन में मुलविस केरु आहिनि। KMC जो अमलो मुलविस आहे। ॾिसो 7 साल वॾो अरसो आहे। मुसविर तरफ़ां जेको आहे 2 महीना उन्हनि सां मुसलसिल राब्तो कयो आहे त उन्हनि खे उहा शइ नथी मिले। हाणे जॾहिं असां उन्हनि खां मौक़ुफ़ वठणु वियासीं, सलीम साहब हुया उतां जा क्यूरेटर्स, उन्हनि जो चवणो हुयो त हींअर ई अचेव असां वटि हीअ पेंटिंग पयूं आहिनि ऐं बसि अचे त बसि खणी वञे। मतिलबु इन शइ मां इहो साबित थिए थो किथे न किथे KMC जो इन जो अमलो जेको आहे मुलविस आहे, उन्हनि जी सुस्ती आहे। तव्हां ॾिसो आम तौर ते सरकारी डिपार्टमेंट्स में वञो न, हीअ त वीचारा आर्टिस्ट आहिनि, सॼी महिनत दिलो जान सां महिनत कनि था, पोइ उन्हनि जो वॾो हिकिड़ो माना दिलि सां कमु कंदा आहिनि, महिनत आहे उन्हनि जी। 7 सालनि बाद बि ॾिसो उन्हनि जी महिनत रायगान न वई आहे, उहा उनजी महिनत उते ई आहे। पर हिकिड़ो विच में इहो गैप ॾिसो कीअं पैदा थियो। उन्हनि तरफ़ां कोशिशि कई वई आहे, शइ डमी थी वई। आर्टिस्ट सां वारी ॻाल्हि ॿोल थी आहे, छा पियो चए आर्टिस्ट, छा सकाफ़त खाते को राब्तो कयो आहे, उन सां कॾहिं मिलंदियूं हुनखे पेंटिंग्सूं, जंहिं उन महिनत कई 7 साल उहे पेंटिंग्स उन खां परे रहियूं, हाणे उहे कॾहिं उन ताईं पहुचंदियूं? ॾिसो हाणे जेको फेरियर हाल इंतिज़ामिया आहे उहा हिन वक़्तु बि तयारु आहे त आर्टिस्ट अचे असांखां पेंटिंग वठे। उनजो शर्त रुगो इहो आहे NIC ॾे एप्लीकेशन ॾे असांखां पेंटिंग्स वठी वञे। हाणे ही सैफ़ी सूमरो सां ॻाल्हि ॿोल असांजी थी, उन्हनि जो जेको मौक़ुफ़ साम्हूं पियो अचे त हू चवनि पिया त मूंखे मुआवज़ो ॾिनो वञे, हेतिरो अरसो जेके मुंहिंजी पेंटिंग्स आहिनि उहे रखियूं वियूं आहिनि, उनजो मुआवज़ो ॾिनो वञे। हाणे इहो डिपेंड करे थो सकाफ़त खातो इन ते कहिड़ो एक्शन वठे थो। आर्टिस्ट सां मुआवज़े जी वारी ॻाल्हि थींदी या इन खां ॿियो को अञा मुलविस जेके अमलदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कल्चर खातो सकाफ़त खातो कार्रवाई करणु वेंदो, या सकाफ़त खातो एक्सेस त आहे उन्हनि वटि आर्टिस्टनि जे लाइ उहो कमु करे पियो। मुआवज़ो ॾियण जे लाइ उन्हनि वटि मैकेनिज़म हूंदो। हाणे सकाफ़त खाते जी रिपोर्ट अचे, 2 रुकनी जेका कमेटी आहे उहा रिपोर्ट अचे।